सतगुर आयो शरण तुहारी। सतगुर आयो शरण तुहारी। सतगुर आयो शरण तुहारी। गाओ। सतगुर आयो शरण तुहारी। मिले सुख नाम हरि शोभा। 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 चिंता लाहे हमारी। चिंता लाहे हमारी। सतगुर आयो शरण तुहारी। सतगुर सभी गायो प्रेम से शरण तुहारी। ओ सतगुर आयो शरण तुहारी। जी सतगुर आयो शरण तुहारी। मिले सुख नाम हरि शोभा। मिले सुख गाओ गाओ नाम हरि शोभा। ओ चिंता लाहे हमारी। जी चिंता लाए हमारी। सतगुर आयो शरण तुहारी। गाओ। सतगुर आयो शरण तुहारी। अवर न सूझे दूजी ठोहर। अवर न सूझे दूजी ठार। हार पर्यो तो द्वारी। हार पर्यो तो द्वारे। हार पर्यो तो द्वारी। हार पर्यो तो सभी गायो रे। सतगुर आयो शरण तुहारी। सतगुर आयो शरण तुहारी। जी सतगुर आयो शरण तुहारी। सतगुर आयो शरण तुहारी। लेखा छोड़ अलेखे छूट है। लेखा छोड़ सभी गायो प्रेम से। अलेखे छूट।
लेखा छोड़ अलेखे छूट है। लेखा छोड़ अलेखे छूट है। हम निर्गुण ले हो उबारी, हम निर्गुण ले हो बारी। सदबख्शंद सदा मेहरबाना, सदबख्शंद सदा मेहरबाना। सबना दे अधारी, सबना दे अधारी। जी सबना दे अधारी, सबना दे अधारी। सतगुर आयो शरण तुम्हारी, सतगुर आयो शरण तुम्हारी। जी सतगुर आयो शरण तुम्हारी, सतगुर आयो शरण तुम्हारी। बोलो सतगुर आयो शरण तुम्हारी। जी सतगुर आयो शरण तुम्हारी। सतगुर आयो शरण तुम्हारी। जी सतगुर आयो शरण नानक दास संत पाछे परे ओ। 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 राख ले हो एह बारी, राख ले हो एह बारी। जी राख ले हो एह बारी, राख ले हो एह बारी। सतगुर आयो शरण तुम्हारी। सतगुर आयो शरण तुम्हारी। मिले सुख नाम हरि शोभा, मिले सुख नाम हरि शोभा। वो चिंता लाहे हमारी, चिंता लाए हमारी। सतगुर आयो शरण तुम्हारी। जी सतगुर आयो शरण तुम्हारी। जी सतगुर आयो शरण तुम्हारी। सतगुर आयो शरण तुम्हारी। बोलो बोलो सतगुर आयो शरण तुम्हारी। सतगुर आयो शरण तुम्हारी। बोलो सत
सद्गुरुदेव भगवान भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। सतगुरु पंहिंजी वाणी में चवनि था कि भैया नानक दास संत पाछे परियो राख लियो ए बारी। इन जो इहो ॾाढो सुंदर अर्थ आहे कि सतगुरु चवनि था बस मां हाणे संतनि जे पोइतों लॻी वियो आहियां, या ईअं सम्झजे कि असांखे इशारो कनि था कि भैया संतनि जे पोइतों लॻी वञो, भक्तनि जे पोइतों लॻी वञो ऐं उन्हनि खे वेनती कयो कि हिन बार असांजी रक्षा कयो, हिन बार त असांखे पंहिंजे शरण में रखो। छो जो कई जन्म थी विया आहिनि, भटकंदा आया आहियूं। ऐं ईअं बि न आहे कि असांजो हे कोई पहिरियों जन्म आहे भक्तीअ वारो, न, पहिरियों बि भक्ति थियल हूंदी तॾहिं त भाई हिन जन्म में भक्ति मिलियल आहे। पहिरियों बि कोई शुभ पुण्य कर्म थिया हूंदा तॾहिं त असां सत्संग में वेठा आहियूं। चओ हरे राम। बस चवनि था राख ले होए बारी, कि हाणे कृपा कयो, रक्षा कयो कि वरी जन्म मरण में न अचणो पए, पंहिंजी शरण ॾियो प्रभु। चओ हरे राम। छो जो ॾिसो भाई जेके असां कथाउनि में ॿुधंदा आहियूं कि कंहिंखे अगरि वैकुंठ बि कंहिंखे अगरि स्वर्ग बि मिले त उतां बि वापसि अचणो पवंदो आहे। चओ हरे राम। जेके देवता बि आहिनि न उहे बि सदा जे लाइ अमर न आहिनि, उन्हनि खे बि हिकिड़ो टाइम पीरियड मिलियल आहे। अरे देवताउनि जा जेके राजा इंद्र आहिनि, जेके सभिनीनि खां वॾा आहिनि, मथे आहिनि, उन्हनि जी बि हिकिड़ी टाइम लिमिट आहे, उन्हनि खे बि समय मिलियल आहे कि एतिरो समय तव्हांखे राज करणो आहे। उन खां पोइ वरी भैया उहो ई जन्म मरण। चओ हरे राम। वरी ॿिए कंहिंजी बारी ईंदी, ॿियो कोई सिंहासन ते वेहंदो। यानी स्वर्ग जो जेको राजा इंद्र आहे उनखे बि उहो सुख न मिलंदो आहे जेको भगवान पंहिंजे शरणागत भक्त खे ॾींदा आहिनि। चओ हरे राम। छो जो शरणागत भक्त जेको आहे उहो सदा प्रभुअ जे चरणनि में रहंदो आहे, उहो वरी पोइ कॾहिं जन्म मरण में न ईंदो आहे। चओ हरे राम। सदा सदा उहे प्रभुअ जे चरणनि में गोद में हूंदा आहिनि, सदा उहे सुख पाईंदा आहिनि। मिले सुख नाम हरि शोभा। हिते बि सतगुरनि प्रार्थना कई आहे कि प्रभु मूंखे तव्हां पंहिंजे नाम जी महिमा सेखारियो, भक्ति सेखारियो, मूंखे बि सुख मिले, मूंखे बि भीतर शांती मिले, मां तव्हांजे शरण आयो आहियां। चओ हरे राम। हे असां जेको गुरुवार सत्संग ईंदा आहियूं, हिते भजन कीर्तन कंदा आहियूं अची करे, या केॾी महिल बि असां दरबार साहिब में या कहिड़े बि प्रभुअ जे दर ते वञी करे वेहंदा आहियूं त ओॾी महिल इहो ई महसूस कयो कि असां भगवान जे शरण में ई विया आहियूं, भगवान जे गोद में ई वञी वेठा आहियूं। केवल जुबान सां ई न, इहो भीतर मन सां बि पुकार हुजे कि प्रभु मां तुंहिंजे शरण आयो आहियां, हाणे मुंहिंजी रक्षा कजां, सदा मूंखे पंहिंजे शरण में रखजां, पंहिंजे प्रेम में, पंहिंजे भक्तिअ में रखजां। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। वासुदेव। ॾाढो पावन पर्व अचण वारो आहे सात संगत जी। बस 2-3 ॾींहं बाक़ी अथव भाई। 21 तारीख़ श्री गुरु पूर्णिमा महोत्सव असां दरबार साहिब में भक्ति पूर्वक ॾाढे प्रेम प्यार ऐं धूमधाम सां मनाईंदासीं, जंहिंजी तव्हांखे जानकारी हूंदी कि समय अथव भाई शाम जो 7 खां 10 बजे ताणी। ये सॼी संगत जी सुविधा ॾिसी करे ई समय रखियो वियो आहे, छो जो ॿाहिरों बि काफ़ी संगत ईंदी आहे त उहे पंहिंजे घर वरी समय सां बि पहुची सघनि। त ज़रूर ज़रूर लाभ वठिजो। 7 खां 10 बजे ताणी संगत जे लाइ भोजन प्रसाद जी बि व्यवस्था आहे, ज़रूर लाभ वठिजो, प्रेम सां भक्ति पूर्वक मनाइजो भाई। ऐं बिलासपुर जी संगत जे लाइ बि विशेष सूचना, गुरु पूर्णिमा महोत्सव में शाम जो बस जी भी व्यवस्था अथव। बिलासपुर में सेवादारनि ये व्यवस्था कई आहे, शाम जो 6 बजे उतों रवाना थींदी हेमू नगर में। सो उन जो भी तव्हां जरूर जरूर लाभ वठिजो भाई। श्री कृष्ण गोविंद।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ऐं अॼु जे प्रसाद जी सेवा भी जयसवानी परिवार जे तरफ़ों गोलू जयसवानी ऐं कुछ संगत गुप्त भी सेवा कई आहे। भगवान सभिनीनि जा भंडार सदाई भरपूर कन, कृपा कन। संगत जी भी उन्हनि खे खूब आशीर्वाद, खूब सतगुरनि जी कृपा मिले। ऐं कल रात तव्हांखे भक्ति कराए असांजा बलराम भैया रात जो ही वरी उहे सफ़र में निकिता आहिनि भूसावल। अॼु ऐं सुभाणे ॿ ॾींहं उन्हनि जो उते सत्संग कीर्तन आहे। सो तव्हां लाइव फेसबुक जे द्वारा उहो बि श्रवण कजो, आनंद वठिजो भाई। चओ हरे राम हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद। भीतर प्यास हुजे असांजे अंदर भक्तिअ जी, गुरु दर्शन जी, दरबार साहिब जे दर्शन जी हुजे, सत्संग संगत जे दर्शन जी प्यास हुजे। ये प्यास ही आ। ॾिसो पानी हली करे न ईंदो आहे। अगर कंहिंखे प्यास लगी हुजे प्यासो उन ताणी पहुची वेंदो आहे। बस प्यास हुजे। चओ हरे राम। उत माण्हू काथो भी की भी करे वो पानी जी व्यवस्था कंदो आहे। भीतर प्यास हुजे त तव्हां भी कीअं भी करे सत्संग ॻोल्हे वठंदव, सत्संग में पहुची वेंदव। संतन जे शरण में, भक्तन जे सानिध्य में तव्हां भी पहुची वेंदव। भीतर अगर प्यास हुजे तो। चओ हरे राम। ऐं हिकिड़ी विशेष ॻाल्हि जेकी तव्हांखे हिन महिल असां चईसीं कि असांखे पाणी ताणी वञिणो पवंदो आहे अगर प्यास हूंदी आहे त। पर भगवान एॾा दयालु आहिनि, अगर प्यास तव्हांजे भीतर हूंदी त भगवान तव्हां ताणी भी पहुची वेंदा। हाँ, ये प्रमाण आहे। कई भक्तन लाइ भगवान आया आहिनि, कई भक्तन जे लाइ। माता शबरी लाइ भगवान आया। माता शबरी थोड़ी वई भगवान रघुनाथ वटि। उन्हनि खे त ख़बर हुयो अयोध्या में राजा दशरथ आहिनि, उन्हनि जा सुपुत्र राम आहिनि। उन्हनि खे हुई जानकारी, पर उहे न वञी सघिया। उन्हनि पंहिंजे घर में वेही करे ॾाढे प्रेम सां उन्हनि खे पुकार कई, उन्हनि जी राह ॾिठी हुई सदा। प्यास हुई उन्हनि जे अंदर त भगवान रघुनाथ आया। चओ हरे राम। भीतर प्यास हुजे। कथा ईंदी आहे गुरुनि जी साखी संगत असांखे यादि कराई आहे, ॾाढी सुंदर भाव वारी, कि गुरु हरगोविंद साहिब जन जे समय छहीं पातशाही गुरु हरगोविंद साहिब जन जॾहिं हाजरा हजूर संगत खे निहाल करे रहिया हुया त उन्हनि सां ॾाढो प्रेम करण वारी हिकिड़ी माता, जंहिंजो नालो हुयो माता भाग भरी, ॾाढो प्रेम कंदी। कॾहिं दर्शन न कया गुरु हरगोविंद साहिब जन जा। संत ॿुधाईंदा आहिनि कि गुरु अर्जन देव महाराज जन जा उन्हनि दर्शन कया। भाव हुयो ॾाढो सच्चो। कश्मीर में रहंदी, श्रीनगर जे आसपास, ॾाढे प्रेम सां भाव सां भजन कंदी। गुरुनि जो ॾिनल जेको नाम हुयो जाप कंदी ऐं रोज राह निहारींदी। पंहिंजे हथनि सां न जामो ठाहींदी, चोलो ठाहींदी, कपिड़ो वस्त्र पंहिंजे सतगुरुअ जे लाइ। माण्हू पुछंदा छा थी करे, कि मां पंहिंजे गुरुअ लाइ थी ठाहियां। अरे तूं त भाई होॾे पहुची कोन सघंदीअ, छो जो वृद्धावस्था हुई, ॾाढी उमिरि वॾी हुई। पोइ भाव सां चवंदी पोइ छा आहे, मां न पहुची सघंदुमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजो सतगुरु त कामिल आहे, उहो त सभिनीनि जी ॼाणे थो, उहो त हाजरा हजूर आहे, उनखे त घटि घटि जी ख़बर आहे। वो तो सभिनीनि जी पालना तो करे, सभिनीनि जी रक्षा तो करे, सभिनीनि जा भाव स्वीकार कंदो आहे। मां नथी पहुची सघां त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। केॾी उहो ई हली ईंदो, मूंखे दर्शन ॾींदो ऐं मुंहिंजी भेट स्वीकार कंदो। उनजे घर जो दरवाजो जेको हुयो न, मेन गेट जीअं घर जो थींदो आहे, उहो ॾाढो वॾो ठारायो हुन, ॾाढो वॾो। पुछंदा अरे अम्मा एॾो वॾो गेट छो ठारायो अथई, दरवाजो एॾो वॾो, प्रवेश द्वार एॾो वॾो छो? त भाव में चवंदी मुंहिंजा हरगोविंद साहिब जन आहिनि, उहे घोड़े ते ईंदा आहिनि। चओ हरे राम। मुंहिंजी इच्छा आहे उहो लहनि कोन, घोड़े जे सुधो ई अंदरि अचनि, इन जे लाइ वॾो दरवाजो रखियो आहे। माण्हू खिलंदा कि अरे उहो काथे होॾे रहण वारा सतगुरु अमृतसर में, ऐं तूं हिते कश्मीर में थी रहे, कोन ईंदा, कोन ईंदा। सभु ईअं चवंदा, पर उनजो भाव पक्को हूंदो। रोज उहो चोलो थोड़ो घणो ठाहींदी, थोड़ो ठाहींदी।
भगवान जी कृपा सां जॾहिं उहो लॻभॻि पूरो थियो, वस्त्र तैयार थी वियो, रोज प्रार्थना कंदी, दर्शन प्यास बहुत मन मेरे, मूंखे दर्शन ॾियो, मूंखे दर्शन ॾियो, प्रभु मूं ते कृपा कयो, महर कयो। त हिकु ॾींहुं गुरु हरगोविंद साहिब जन जो उन नगर में आगमन थियो। चओ हरे राम। कंहिं वॾे सेठ, कंहिं वॾे राजा वेनती कई, सतगुरु असां वटि अचो, दर्शन ॾियो। उनखे मना कयूं, चयूं न भाई असांखे थोरो कमु आहे, असां न अची सघंदासीं। एॾो वॾो सेठ वेनती थो करे, सेवादारी चवण लॻा, अरे गुरुजन जो त कोई प्रोग्राम कोन्हे, काॾे न वञिणो आहे। छो जो सेवादारियुनि खे लॻभॻि जानकारी हूंदी आहे संतनि जे अचवञ जी। सेवादारियुनि चयो, अरे सतगुरनि खे त काॾे न वञिणो आहे, हिनखे मना छो था कनि, एॾो वॾो सेठ नगर जो। चवनि था न भाई असांखे थोरो कमु आहे, असां न अची सघंदासीं। तुरंत घोड़े ते वेठा ऐं सिधो उन माता जे घर पहुता। चओ हरे राम। ईअं सम्झो कि अॼु उनजी प्यास वधी वई, त सतगुरु पाण हली आया। ऐं जीअं उन माता जी इच्छा तीअं घोड़े मां लथा न, घोड़े जे सिधो ई अंदरि विया दरवाजे खां। उन माता ॾिठो त आंगन में ई वेठी, अखियुनि जी रोशनी बि घटि, ॾाढी घटि, पर पोइ बि उन ते भगवान जी कृपा थी कि उनखे सतगुरनि जा दर्शन थी विया। निहारंदी रही कि अरे ए भाई कोई सपनो त न आहे। छो जो जेको भक्त जन ॿुधाईंदा आहिनि कि असांजा सतगुरु ईअं लॻंदा आहिनि, ईअं उन्हनि जो रूप आहे, ईअं वस्त्र पाईंदा आहिनि, ईअं ई घोड़े ते चढ़ी ईंदा आहिनि, त सेम उहो ई था लॻनि, हू बहू। इहे ई मुंहिंजा सतगुरु आहिनि। उथी माता चरणनि में बारंबार प्रणाम कयो। सतगुरनि ॾाढो प्रेम कयो कि अम्मा तूं यादि कंदी हुईं? हा सतगुरु, इन यादि जे सारे ई त टिकियल हुयमि, तव्हांजे दर्शन लाइ त इहे प्राण रुकियल हुया। ही चोलो तैयार थियो आहे, सतगुरनि खे ॾिनई त सतगुरनि उहो बि स्वीकार कयो। चओ हरे राम। ॾाढे भाव सां, ॾाढी प्रेम सां सत्कार कयो। ऐं कथा में चवनि था कि अहिड़ी उन्हनि जी महान भक्ति या अहिड़ो उन्हनि जो महान प्रेम पंहिंजे मुर्शिद लाइ, पंहिंजे सतगुरुअ जे लाइ, कि उन्हनि खे ॾिसंदे उन्हनि जे ई चरणनि में, उन्हनि जे गोद में उन्हनि जा प्राण निकिरी विया। चओ हरे राम। जेके अगरि शंका वारा माण्हू हूंदा त उहे सोचंदा, अरे एॾी ऊंची अवस्था, एॾो जंहिं प्रेम कयो, सतगुरनि दर्शन ॾिनो ऐं उनजा प्राण निकिरी विया। पर अगरि कोई भाव सां ॾिसे त सभिनीनि खां वॾी उनखे अवस्था मिली कि जंहिंजे लाइ उन जीवन भर इंतजार कयो, जंहिंजे दर्शन जे लाइ अखियूं उनजी तरसंदी हुयूं, अंत समय उनजो दर्शन मिलियो आहे। जंहिंसां सभिनीनि खां वधीक प्रेम कि भगवान ई सतगुरु आहिनि, सतगुरु ही भगवान आहिनि। इन भगवान जे चरणनि में, उनजे गोद में उनजा प्राण निकिता। इन खां कोई वॾी अवस्था थी सघंदी आहे मृत्यु जी? इन खां कोई सुंदर मृत्यु थी सघंदी आहे भाई? चओ हरे राम। ॾिसो, मृत्यु कंहिंजी बि सुंदर न आहे। कोई हली वञे असांखे सुठो न लॻंदो, पंहिंजो हुजे, कोई करीबी हुजे, घर वारो हुजे, त पोइ त बिल्कुलु बि न। पर अगरि अहिड़ी अवस्था में मृत्यु अचे त इहा मृत्यु बि ॾाढी पावन आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद वासुदेव। वरी कथा में चवनि था कि उन प्राण त त्याग कया, पर सतगुरनि अहिड़ो प्रेम निभायो, अहिड़ो प्यार निभायो पंहिंजे भक्तनि सां, पंहिंजे शिष्यनि सां, कि पंहिंजे हथनि सां सतगुरनि उन्हनि जो अंतिम संस्कार बि कयो। चओ हरे राम। त प्रेम हुजे भाई, भीतर प्यास हुजे, त भगवान पाण हली ईंदा आहिनि, सतगुरु पाण हली ईंदा आहिनि। असांजे अंदरि प्यास केवल हिकु ॾींहुं न हुजे, गुरु पूर्णिमा ॾींहुं। चओ हरे राम। गुरु पूर्णिमा त अहिड़ो त्योहार आहे कि साल में जेको कोई माण्हू पंहिंजे गुरुअ खां न पुछे, पर गुरु पूर्णिमा ॾींहुं यादि कंदो आहे, हा न? भले साल भर कॾहिं उनखे यादि न आई हुजे, पर उहो गुरु पूर्णिमा पर्व ई अहिड़ो आहे कि हलो भूले भटके हिकु ॾींहुं यादि ईंदी आहे। चओ हरे राम। पर न, प्यास निरंतर हुजे,
प्रेम निरंतर हुजे। तव्हां कहिड़े बि शहर में रहो, कहिड़े बि देश में रहो, अरे कहिड़े बि स्थान ते रहो, पर तव्हांजो भाव प्रभु जे चरणनि में सदाई जुड़ियल हुजे, सतगुरनि जो ध्यानु सदाई हुजे। चओ हरे राम। पोइ तव्हां जे बि शहर में रहो, उन शहर में भी तव्हांखे उहो ई लाभ मिली वेंदो जेको तव्हांखे दरबार साहिब में वेठे वेठे मिलंदो। चओ हरे राम। भीतर भाव हुजे त भाई श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हे असां ते प्रभु परमात्मा जी, बाबा भगत राम साहिब जन जी, बाबा आनंद राम साहिब जन जी विशेष कृपा है, विशेष दया है, जो एडी सरलता सां ऐं सहज भक्ति मिलंदी आहे, ॾाढी सरलता सां। न त असां बि कई स्थाननि ते वेंदा आहियूं साध संगत जी, ऐं कई स्थाननि ते असां बि तव्हांजी कृपा सां, आशीर्वाद सां उते पहुची करे सत्संग भक्ति कथा कीर्तन कंदा आहियूं, पर पोइ बि हितां जा जेके वाइब्रेशन आहिनि, हितां जी जेकी संगत आहे, हितां जी जेकी भक्ति आहे, उहा ॾाढी महान आहे। चओ हरे राम। ॾाढी। ऐं इहे छाजे लाइ आहे? छो जो हिते हिन स्थान ते संतन पाण रही करे भक्ति कई आहे, खूब भजन कयो आहे, वेही करे संगत खां नाम जपायो आहे, सची भक्ति कराई आहे। चओ हरे राम। हर संत भक्ति कराए रहियो आहे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां, हर संत। बसि असांजो कमु आहे कि असां बि उन्हनि जे शरण में लॻी वञूं, उन्हनि जे संग में लॻी करे भगवान जी भक्ति कयूं। त हे असांजे लाइ त अनमोल खजानो आहे, लॉटरी आहे भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण इहो वासुदेव। जेको एॾो सुंदर रिश्तो आहे सेवक ऐं सतगुरुअ जो, वरी तो चवां हिकु ॾींहं जे लाइ कोन्हे भाई, गुरु पूर्णिमा जे लाइ, इहो हर ॾींहं जे लाइ आहे, हर ॾींहं जे लाइ आहे। एॾो पवित्र रिश्तो आहे, बंधन आहे। त विशेष ध्यानु रखिजो भाई। गुरु पूर्णिमा अचे थी, हे सत्संग तव्हां किन लाइ था ॿुधायूं, उन ॾींहुं ॿुधाईंदासीं त सम्झो अधु ॾींहुं त तव्हांजो निकिरी चुकियो हूंदो, शाम जो 7 बजे ताणी। हे अॼु इन लाइ था ॿुधायूं कि गुरु पूर्णिमा जी शुरूआत तव्हां जीअं कयो त सुबुह जो पंहिंजे गुरुअ जे ॾिनल नाम सां कजो। जंहिं बि गुरुअ खे तव्हां मञियो था, जेको बि तव्हांजो गुरु मंत्र आहे, उन सां ॾींहं जी शुरूआत कजो। सुबुह जो उथो त सभिनीनि खां पहिरियों प्रभु परमात्मा जा दर्शन कजो, पंहिंजे सतगुरुअ जा दर्शन कजो, जीअं बि संभव थिए। चओ हरे राम। जीअं बि भाई जेके ॿाहिरि था रहनि न, नथा अची सघनि वीचारा, या पंहिंजे गुरु दर ते नथा पहुची सघनि, त उहे मोबाइल में बि पंहिंजे गुरुअ जो फोटो ज़रूर ॾिसजो। अगरि तव्हांजे भीतर भाव आहे, तव्हांजे भीतर श्रद्धा आहे, त उन ॾींहुं मोबाइल में बि अगरि असां पंहिंजे गुरुअ जो चित्र ॾिसूं, फोटो ॾिसूं, त अखियूं भरिजी ईंदियूं। चओ हरे राम। दिनचर्या जी शुरूआत कयो त उन ॾींहुं थोरो मोह माया खां दूर रहिजो। अगरि सेवक आहियो, भक्त आहियो, कंहिं बि गुरुअ जा शिष्य आहियो, त उन ॾींहुं थोरो मोह माया खां परे थी करे भजन वधीक कजो भाई, सेवा वधीक कजो, नाम वधीक जपजो, सत्संग वधीक कजो। इहे ई असली गुरु पूर्णिमा आहे। बाक़ी ईअं न सम्झो कि गुरु पूर्णिमा ॾींहुं असां वियासीं बढ़िया ठही ठुकी करे पंहिंजे गुरुअ जा चरण पकड़े आयासीं, मथो टेके आयासीं, चरणामृत वठी आयासीं, सत्संग थोरी देरि ॿुधी आयासीं, गुरु दर ते बि हाज़िरी लॻी वई त असां गुरु पूर्णिमा मनाए वरितीसीं। न भाई, असली गुरु पूर्णिमा त तॾहिं थींदी न जॾहिं तव्हां गुरुअ जा वचन पालन कयो, गुरुअ जो ॾिनल नाम जपो भाई। चओ हरे राम। असली गुरु पूर्णिमा इहे ई आहे। सो वरी भी सर्व साध संगत के असां एडवांस में अनंत अनंत वाधायूं ॾियूं भाई गुरु पूर्णिमा जी। चओ हरे राम। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। जेके जेके ॾींहं गुरुनि सां जुड़ियल हूंदा आहिनि न भाई, उहे मूंखे ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। जीअं असांजे बाबा जन जो जन्मोत्सव ईंदो आहे 6 जनवरी, त ॾाढो बढ़िया। छो जो सतगुरनि जी यादि ईंदी आहे, खुशी थींदी आहे। वर्सी महोत्सव, ये जेके भी पावन पवित्र ये जेके त्योहार आहिनि, ये ॾाढी धूमधाम सां मनाइजनि।
ये ॾाढे प्रेम सां उमंग उत्साह सां भरिजी करे मनाइजनि भाई। तॾहिं वरी तो चवां ये असांजे लाइ लॉटरी आ। चओ राम, ये असांजे लाइ ॾाढो वॾो पैकेज आ भाई, बम्पर इनाम। एक बार मंगलू राम वीचारो नौजवान, उनजो पिता उनखे 3000 रुपया ॾिनई। चईं हाणे पकड़। चईं पिताजी छा करणो आहे? चईं ॿुध पुट ध्यान सां जी, ये 3000 पकड़, ये लाइट जो बिल अथई, 3000 बिल आयो आहे, वञी करे लाइट बिल पटाया, अॼु आख़िरी ॾींहुं आहे। ठीकु आहे। मंगलू राम ॾाढो शैतान 3000 उन वठी वरिता, बिल वरितो, बाज़ार वियो लाइट बिल पटाइण जे लाइ। त उन खां पहिरियों ई हिकिड़े दुकान ते ॾिठई त लॉटरी जी टिकट थी मिले। चओ हरे राम। चईं घणे भैया? चईं 1000 रुपए हिकु। इनाम छा आहे? पहिरें में कार, पहिरियों इनाम लॻो त जबरदस्त कार। कहिड़ी कार? चईं बुलेरो। चओ हरे राम। बुलेरो बढ़िया। अरे जोरदार आहे भाई, 1000 रुपयो बढ़िया ॾियो, इनाम लॻी वियो त बुलेरो कार। ॿियो? चईं ॾाढी महांगी फोन, ॾाढी बढ़िया, ॾाढो सुठो। टे में? चईं टे में बि घर जा कुझु कुझु सामान, नंढा नंढा जेके सामान थींदा आहिनि उहे बि ॾाढा सुठा। चईं बढ़िया आहे, मूंखे बि 3 टिकेटूं ॾे भाई। 3000 त हुया, पर छाजा हुया? लाइट बिल जा। 3 टिकेटूं उन बि वठी वरिती। चईं हाणे बसि ॾिसूं था रिज़ल्ट कॾहिं आहे? चईं सुभाणे। सुभाणे रिज़ल्ट आहे भाई, सुभाणे ख़बर पइजी वेंदी कंहिंखे इनाम लॻो आहे। मंगलू राम बि हनुमान चालीसा पढ़े, भॻवान खे यादि करे कि प्रभु कृपा कजां, मेहर कजां, गुरु बाबा रक्षा कजां, इनाम लॻो त उन ई कार में गुरु पूर्णिमा ते तुंहिंजे दर ते ईंदुमि। हाँ, सब प्रार्थना करण लॻो। घर आयो, पीउ पुछेसि तो छो भाई बिल पटाया है? चई न। छो? छाजे लाइ न पटाया है? चईस पप्पा तव्हां त मूं ते गर्व कंदव। कहिड़ो गर्व? अॼु ताणी त न थियो आहे। कंदव? हे ॾिसो 3 लॉटरी जी टिकेटूं वठी आयो आहियां। पहिरियों इनाम बुलेरो कार अथव, ॿिए में मोबाइल अथव, 3 में घर जा कुझु सामान अथव। पिता खे पहिरियों त ॾाढो गुस्सो आयो। चई रिज़ल्ट कॾहिं आहे? चई सुभाणे। चईस बि सुभाणे ई ॾिसूं था छा थींदो। इंतजार कयो पिता। मंगलू राम बि चिंता में हुयो, भाई हाणे दाव त खेॾियो आहे, भॻवान रक्षा कजां, मेहर कजां। हाणे सुबुह थी, निंड मां उथियो मंगलू राम। जीअं ई उथियो त दरवाजो खोलियईं घर जो, ॾिठई त बुलेरो कार बीठी आहे। चओ हरे राम। बुलेरो कार। अरे वीचारो अखियूं मेटण लॻो कि मां सपनो त नथो ॾिसां भाई। हाँ, सभु ठीकु त आहे? अखियूं मेटे मेटे ॾिसी त वाकई बुलेरो कार बीठी आहे। अखियूं भरिजी आयूं, रोअण लॻो। चई पिताजी त अॼु मूं ते गर्व कंदा, ख़ुशि थींदा। अंदरि वियो रोअंदे रोअंदे, पिताजी 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 बि वेठा हुया। चई पप्पा कमाल थी वियो, भॻवान असांजी ॿुधी वरिती आहे, बुलेरो कार लॉटरीअ में निकिती आहे। पिता अहिड़ी चमाट खीचे ठका कई। चईस पुट ही लाइट बिल वारा आया अथई बुलेरो कार में, जंहिंजो बिल न पटायो अथई, लाइट कटण आया अथई। चओ हरे राम। लाइट वारा बुलेरो में ईंदा अथई। अरे पिता जेकी 2-4 ॿी हुनखे वाही चमाट हई कि तोखे चयो चुपचाप लाइट बिल पटाया। हाँ, जबरदस्ती लॉटरियुनि जे चक्कर में पइजी वेंदू। नुक़सान थी वियो, भारी नुक़सान थी वियो। चओ हरे राम। अरे वीचारे हुनखे त नुक़सान थियो, हलो भॻवान हुनजो बि भलो करे। पर हे जेकी सेवा रूपी लॉटरी आहे, भक्ति रूपी जेकी लॉटरी आहे, इन में सदाई सदाई इनाम ही इनाम मिलंदा आहिनि, मुनाफ़ो ई मुनाफ़ो थींदो आहे। चओ हरे राम। जाकी रही भावना जैसी। बस जंहिंजे भीतर जहिड़ी श्रद्धा आहे, जहिड़ो प्रेम आहे, उन ते ओड़ी कृपा थी वेंदी आहे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। अचो भाई प्रेम सां भजन गायो असां सां गॾु बाबा आनंद राम साहिब जन जो ये पावन प्यारो भजन। गुरुअ जे दर ते सब कुछ आहे, गुरुअ जे दर ते सब कुछ आहे,
पर तुझे मन खे धीरज न आहे। 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 गुरु अज दर ते सब कुछ आहे। गुरु अज दर ते गायो गायो। सब कुछ आहे। पर तुझे मन खे धीरज न आहे। पर तुझे मन सभई गायो प्रेम सां। धीरज न आहे। पर तुझे मन खे धीरज न आहे। पर तुझे मन खे धीरज न आहे। चाहे धनवान हो जी निर्धन बणिया। चाहे बलवारो हो जी निर्बल बणिया। चाहे धनवान हो जी निर्धन बणिया। चाहे बलवारो हो जी निर्बल बणिया। केॾो सुंदर सम्झाइनि था असांखे संत कि भाई गुरुअ जे दर ते वञे, प्रभुअ जे दर ते वञे त तूं धरतीअ जो सभिनीनि खां वॾो धनवान छो न हुजे। सभिनीनि खां वॾो हिन धरतीअ जो तूं सभिनीनि खां अमीर इंसान छो न हुजे, पर पंहिंजे गुरुअ जे पंहिंजे प्रभुअ जे दर ते वञे त ईअं वञिजा जीअं तोखां कोई ग़रीब ॿियो आहे ई कोन। पहिरों ई तूं अमीर बणिजी वेंदे, पहिरों ई पंहिंजो पाण खे भरपूर करे वेंदे त पोइ गुरु तोखे छा ॾींदो। तूं ख़ाली थी वञ। तूं बलवान आ, अगरि ताक़त वारो आ संसार जे लाइ आ, पर प्रभुअ जे दर ते तूं वञे त निर्बल बणी वञिजा। चाहे धनवान हुजी निर्धन बणिया। चाहे बलवारो हुजी निर्बल बणिया। चाहे धनवान हुजी निर्धन बणिया। चाहे बलवारो हुजी निर्बल बणिया। लाहे मान शान खे तूं, लाहे मान शान खे तूं सिर खे झुकाए। पर तुझे मन खे धीरज न आहे। पर तुझे मन खे धीरज न आहे। बोलो गुरुअ जे दर ते सब कुछ आहे। गाओ गुरुअ जे दर ते सब कुछ आहे। पर तुझे मन खे धीरज न आहे। पर तुझे मन खे धीरज न बोलो आहे। राम राम जय सिया राम। 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 भला जे चाही तो पार पवामा। काल जे चक्कर खा आजो भियामा। भला जे चाही तो पार पवामा। काल जे चक्कर मां
गुरु आज दर ते, गुरु आज दर ते, सदा मुक्ति आहे, पर तुझे मन खे धीरज न आहे। पर तुझे मन खे धीरज न आहे। पर तुझे मन खे धीरज न आहे। बोलो पर तुझे मन खे धीरज न आहे। सतगुर जे कदमन जी लगाए जो धूरी, पल में थिए थी तंहिंजी आशा पूरी। सतगुर जे कदमन जी लगाए जो धूरी, पल में थिए थी तंहिंजी आशा पूरी। ॾाढा सुंदर अनमोल वचन अथव भाई। चवंता बाबा आनंद राम साहिब जन कि अगर कोई पंहिंजे सतगुरनि जे चरणनि जी बस चरण रज जेकी आहे, धूल जेकी आहे, उहो बि खणी पंहिंजे मस्तक सां लॻाए त उन जा जेके फिटल भाग बि आहिनि उहे संवरजी वेंदा आहिनि। चओ हरे राम। सम्झो था भाई, यानी अगर असांजो भाग्य जेको आहे उहो सुठो न बि लिखियल आहे, उनमें असांजो कुछ अहिड़ो न लिखियल आहे जंहिंमें असांखे ख़ुशी मिले, दुख ई दुख बि लिखियल आहिनि। अगर कोई प्रेम सां भाव सां श्रद्धा रखी एतिरो बि करे कंहिं संत जी कंहिं भक्त जी चरण रज खणी करे मस्तक सां लॻाए त उन जा भाग संवरजी वेंदा आहिनि। चऊं हरे राम। पर भीतर श्रद्धा हुजे भाई, भाव बि हुजे ओड़ो। हिकिड़ी ॾाढी सुंदर मूंखे कथा यादि ईंदी आहे जेकी बाबा भगत राम साहिब जन इन ई भजन जे विच में ॿुधाई आहे कि हिकिड़ा संत हुया सतगुरु, उहे भजन कराईंदा, उन्हनि जा कई शिष्य हुया। हिकिड़ो सेवक हुयो जेको उमिरि में गुरू खां बि वॾो हुयो। उमिरि में संतनि जी उमिरि नंढी हुई ऐं सेवक कुछ 70-75 साले जो हुयो। सदा उन्हनि जी सेवा में रहंदो, सदा उन्हनि सां गॾु रहंदो, अंग संग संत गॾु रखंदा उन सेवक खे ऐं उहो ॾाढे भाव सां सेवा कंदो। कॾहिं मन में बि ख़्याल न ईंदो कि मुंहिंजे गुरुअ जी उमिरि मूंखां नंढी आहे। चओ हरे राम। हिकु बार संत काथे निकिता घर खां, चयो हलो भैया गौशाला हलूं ऐं हली करे सेवा करे अचूं। त सेवक तैयार थिया, जी सतगुरु हलो। उहो बुजुर्ग जेके सेवक हुया उहे बि गॾु हुया। हलो साईं। संत जीअं घर खां ॿाहिरि निकिता, अञा 2 कदम ई अॻिते वधिया त बरसाति जो समय हुयो, पूरो कीचड़ भरियल पई हुई। ग़लती सां संतनि जो पेर कीचड़ में हली वियो त लटा जेके हुया उहे ख़राब थी विया, कपिड़ा ख़राब थी विया। त संतनि चयो भाई तव्हां 5 मिंट हिते सभु बीहो, मां जल्दी वञी करे वस्त्र बदिले थो अचां। चओ हरे राम। बसि 5 मिंट बीहो, मां कपिड़ा मटे अचां, वरी अॻिते वधूं था सेवा जे लाइ। सेवक बीह रहिया। इहो नज़ारो हुन वॾे उमिरि वारे सेवक ॾिठो बुजुर्ग कि मुंहिंजे संतनि जा सतगुरनि जा जेके चरण कमल आहिनि उहे इन कीचड़ में पिया आहिनि। बसि इहो नज़ारो हुन ॾिठो, ऐं तुरंत वियो कीचड़ सां हुन पूरो सनानु करे वरितो। चओ हरे राम। सनानु करे वरितो भाई। सतगुरनि जा त ग़लती सां चरण हली विया ऐं ग़लती सां कीचड़ लॻी त विया उहे वस्त्र मटण जे लाइ। ए सेवक त खणी कीचड़ पंहिंजे पूरे अंग खे, पूरे वस्त्र खे लॻाए, ॿियो छा चइजे, पूरे चेहरे खे हुन लॻाए छॾियो। चओ हरे राम। सेवक ॾिसण लॻा, अरे भाई छा थो करे, बाबो लॻे थो पागल थी वियो आहे। जीअं जीअं उमिरि वॾी थी वई आहे हिन जो दिमाग़ बि लॻे थो हाणे बुजुर्ग थी वियो आहे। चओ हरे राम। नज़ारो संतनि बि ॾिठो, संत त सम्झी विया। पोइ बि उनखे गॾु वठी विया सेवा जे लाइ। सेवा कराए जेॾीमहिल उनखे वापसि घर मोकिलियऊं कि वञ भैया हाणे वञी करे तूं कपिड़ा मटे आ, सनानु वनानु करे आ चङी तरह, त ॿिए काॾे बि तोखे वठी हलणो आहे। उहो बाबो जेॾीमहिल पंहिंजे घर पहुतो, घर वारनि ॾिठो त घबराइजी आ।
कि अरे बाबा कुछ एक्सीडेंट तो न थियो, कोई तकलीफ़ तो न आई, तो के चोट तो न लगी, हे किरी कीअं पए तो कीचड़ में, छा थी वियो बाबा ॿुधाए त सही छा थी वियो। सेवक जे मन अखियुनि में केवल झरझर आंसू वहनि। बाबा ॿुधाए त छा थियो पुट पुछनि था। ॾाढे प्रेम स्वर में, ॾाढे मिठे भाव में उन सेवक चयो, पुट अॼु मुंहिंजो जीवन सफल थियो, अॼु मुंहिंजो जीवन सफल थियो। छा थियो कि अरे मूंखे मुंहिंजे सतगुरनि जे चरणनि जी धूल मिली वई, उन्हनि जा चरण कीचड़ में पिया, त मुंहिंजे लाइ त कीचड़ बि गंगा खां घटि थोड़ी आहे। चओ हरे राम, ई सेवक जी भावना आहे, तो पूरो उन कीचड़ सां ई स्नान करे वठे। इहो भाव सम्झाइनि था कि अगरि भीतर इहो भाव हुजे त पोइ असांखे अगरि भक्त जे चरणनि जी धूल मिली वञे, जाते भक्त जन वेही भजन कंदा आहिनि, उतां जी कोई धूल खणी करे मस्तक ते लॻाए त उनजा सभु दुख दूर थी वेंदा आहिनि। हे बाबा नंद सिंह महाराज जा वचन आहिनि। चओ हरे राम। ॿियनि संतनि बि इहे वचन ॿुधाया कि बस कोई उहो भाव रखे, प्रेम सां भाव सां पुकार कयो तव्हां बि। सतगुर जे कदमन जी लगाए जो धूरी, पल में थिए थी तंहिंजी आशा पूरी। सतगुर जे कदमन जी लगाए जो धूरी, पल में थिए थी तंहिंजी आशा पूरी। तुंहिंजे अंदर में ही, तुंहिंजे अंदर में ही आनंद आहे, पर तुंहिंजे मन खे धीरज न आहे। गाओ। पर तुंहिंजे मन धीरज न आहे। गुरुअ जे दर ते सब कुछ आहे, गुरुअ जे दर ते सब कुछ आहे, पर तुंहिंजे मन खे धीरज न आहे। पर तुंहिंजे मन खे धीरज न आहे। गाओ। पर तुंहिंजे मन खे धीरज न आहे, पर तुंहिंजे मन खे धीरज सभई गायो। बोलो राम राम जय सिया राम, राम राम जय सिया राम। ओ राम राम जय सिया राम, हरि बोल। राम राम जय सिया राम। हे राम राम जय सिया राम, राम राम जय सिया राम। हे राम राम जय सिया राम, राम राम सब बोलो जय सिया बोलो। राम। राम राम जय सिया राम, राम राम जय सिया राम। हे राम राम जय सिया राम, राम राम जय सिया राम। सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। ओ सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। ओ सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। ओ सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। ओ जिस रंग में जिस ढंग में जिस संग में रहो, राधा रमण गाओ, राधा रमण कहो। ओ राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। ओहो चाहे मान में अपमान में सम्मान में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। ओ राधा रमण राधा रमण
राधा रमण करो। ओहो जिस नाव में, जिस गांव में, जिस छाव में रहो, राधा रमण हे राधा रमण कहो। ओ राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। ओ जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। ओ जय जय राधा रमण हरि बोल, जय जय ताड़ी की सेवा प्रेम शामिल करे। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। ओ हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। 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 हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोलो हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। 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 हरि बोल हरि बोल मिली करे गायो। हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि हरि बोल। बोल जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। बोलो जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, राधा हरि रमण बोल। हरि बोल। बोलो राधे राधे ओ श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे श्री राधे राधे रतलाल राधे श्री राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे कृष्ण राधे श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे राधे गोपाल राधे श्री राधे राधे रतलाल राधे 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 श्याम राधे श्री राधे राधे कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 श्री राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय मान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे।